आवाज़ जो जादू जागाए ॾे तोड़े परॾे में मशहूरी माणींदड़ थर जाई लोक फनकारा फौजिया सुमरो जो अॼु वरसी जो ॾियारो मल्हायो पियो वञे। फौजिया सुमरो नंगर पार्कर तालुके जे ॻोठ खारसर सां तालुक़ु रखंदड़ सिंध जी मशहूरु लोक फनकारा रही आहे, जंहिं ढाटकी, बलोची, सिंधी, उर्दू ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में गीत ॻाए पंहिंजे ख़ूबसूरत ऐं मिठड़े आवाज़ जे वसीले ॾे परॾे मशहूरी माणी। अॼु फौजिया सुमरो असां वटि मौजूदु त नाहे, पर 80 जे ॾहाके वारनि पछाड़कनि ॾियारनि में जॾहिं उमरकोट में उस्ताद मंज़ूर कटपर जे मंज़ूर म्यूज़िक सेंटर जो उरूज हूंदो हुयो त उन दौर में उन वक़्तु सिंध जो मशहूरु सहाफ़ी अली मोहम्मद रूंजो ॿारोतण वारे दौर में हो ऐं 12 सालनि जी उमिरि में हुन उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे इन म्यूज़िक सेंटर ते केसटी दुनिया जे हालतनि खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। उन दौर में फौजिया सुमरे जूं केसटूं तमामु घणो तेज़ीअ सां विकिरो थींदियूं हुयूं ऐं तमामु घणो जजे तइदाद में थर जा ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू फौजिया सुमरे जूं केसटूं ख़रीद करे गीत ॿुधंदा हुआ। अचो त अॼु अली मोहम्मद रूंजो जे आवाज़ में फौजिया सुमरो पारां ॻायल संदसि मशहूरु गीतनि खे ॿुधूं, जेको अली मोहम्मद रूंजो पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ सां झुंगारे थो। कॾहिं रुसी थो कॾहिं खिली थो, कॾहिं रुसी थो कॾहिं खिली थो, कॾहिं करी थो गिला मिठा मुंहिंजी भारत तोखे आ, मिठा मुंहिंजी भारत तोखे आ। कॾहिं थिए थो इनकारी तूं, कॾहिं थिए थो इनकारी तूं, कॾहिं करी थो हा मिठा मुंहिंजी भारत तोखे आ, मिठा मुंहिंजी भारत तोखे आ। हिकु दौर में जॾहिं सिंध जे खेतनि ॿनियुनि में ऐं ज़मीननि ते खेड़ी कंदड़ ट्रैक्टर में अताउल्ला ईसा खैलवी ऐं आबिदा ख़ानम वॼंदी हुई, उन्हनि जा गीत वॾे आवाज़ सां लाउड स्पीकर ते ट्रैक्टर वसीले वॼंदा रहंदा हुआ। उन दौर में इहो मशहूरु थियो त अताउल्ला ईसा खैलवी खे जलाल चांडियो माइनस कयो ऐं सिंध जे झरझंग में जलाल चांडियो जो उरूज आयो। बिल्कुलु साॻी रीत इहा ॻाल्हि बि मशहूरु आहे त आबिदा ख़ानम जी जाइ फौजिया सुमरो जे ख़ूबसूरत आवाज़ वालारी। फौजिया सुमरो जंहिंखे थर जी कोयल बि चइजे, हुई थर जी कोयल तौर ते माई भागी मशहूरु आहे, पर फौजिया सुमरो जे मिठड़े आवाज़ ऐं उन जे ख़ूबसूरत गायकी जे अंदाज़ बाद खेसि सॼी सिंध अॼु बि थर जी कोयल तौरु यादि करे थी। मूं कोन ख़ुशीअ मां तोखे छॾियो, मजबूर मिठा तोखे छॾणो पियो। जेसीं मोहबत हुई तेसीं तुंहिंजो हुयुसि, जॾहिं यार छॾी तॾहिं वञणो पियो। मूं कोन ख़ुशीअ मां तोखे छॾियो, मजबूर मिठा तोखे छॾणो पियो। हीअ वक़्तु हथनि मां गुज़री वेंदो, हीअ माज़ी मोटी कोन ईंदो। ठवंदर मां उधमा उथनि तॾहिं शहर बिलावल लिखणो पियो। मूं कोन ख़ुशीअ मां तोखे छॾियो, मजबूर मिठा तोखे छॾणो पियो। विछोड़े ऐं दर्द जी कैफ़ियत में फौजिया सुमरो जेके गीत ॻाया उहे बि ॾाढो मशहूरु थिया। फौजिया सुमरो
जॾहिं महबूब जी जुदाई महबूब जे परदेस में हुजणु ऐं महबूब जो ॾूराणे इलाइक़े में तमामु घणो परे हुजणु वारी यादि खे सारण जे अंदाज़ में जेके गीत ॻाया उन्हनि गीतनि कैसेट जी दुनिया में रिकॉर्ड क़ाइमु कया। वरी हिन मागत मिठड़ा दिल तोखे ॾाढो सारे थी तो त वञी परदेस वसायो मूंखे जुदाई मारे थी तो त वञी परदेस वसायो मूंखे जुदाई मारे थी छा जूं ख़ुशियूं छाजा मेला खाइनि था ही वेड़ा अकेला तुंहिंजे वञण सां भाग रुसी विया ख़ुशी न मोहड़ो ॾेखारे थी तुंहिंजे वञण सां भाग रुसी विया ख़ुशी न मोहड़ो ॾेखारे थी। फौजिया सुमरो पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ वसीले पंहिंजे महबूब खे पंहिंजे गीतनि में दुआऊं बि ॾिनियूं आहिनि। हुन शिकवा जवाब शिकवा वांगुरु पंहिंजे महबूब खे यादि कंदे हुनखे कॾहिं बि कोसो वाव न लॻण जो बि ज़िक्र कयो आहे। संदसि आवाज़ में अहिड़ा गीत रिकॉर्ड क़ाइमु करे चुका आहिनि ऐं मशहूरी माणे चुका आहिनि जो महबूब खे सारींदड़ माण्हू फौजिया जे इन्हनि गीतनि वारियूं कैसेटूं हमेशह जीअ सां सांडे रखंदा रहिया आहिनि। वान लॻे पैर थिड़े तब चवां बचे मुंहिंजे मलूकिड़े यार खे शाल न कोसो वाव लॻे मुंहिंजे तहूकिड़े यार खे शाल न कोसो वाव लॻे कोसो वान लॻे पैर थिड़े तब चवां बचे मुंहिंजे सुरीले यार खे शाल न कोसो वाव लॻे ओठो ईअं थो सिके ताड़ो मींहं ले जीअं तड़पे मुंहिंजे मलूकिड़े यार खे शाल न कोसो वाव लॻे मुंहिंजे सुरीले यार खे शाल न कोसो वाव लॻे। फौजिया सुमरो पंहिंजे आवाज़ पंहिंजे मिठड़े आवाज़ पंहिंजे गायकी जे ख़ूबसूरत अंदाज़ वसीले रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते पंहिंजा मशहूरु गीत रिकॉर्ड कराया। नसीर मिर्ज़ा कौसर बुर्डो अमीन अरबाब माकन शाह रिज़वी अब्दुल गफ़ूर खोसो बख्शन मेहराणवी संदसि गीतनि ते ख़ूबसूरत आवाज़ में कमेंट्रीज़ कयूं ऐं खेसि मंता जे बुलंदियुनि ताईं पहुचायो। फौजिया सुमरो हज़रत शाह लतीफ़ भिटाई जो एवॉर्ड हासिलु करण समेत शहबाज एवॉर्ड ऐं ॿिया केतिरा ई एवॉर्ड पिणु हासिलु कया। आख़िरी अयामनि में हू गुर्दनि जी बीमारी सबबु ज़िंदगी जी जंग हारे वेठी ऐं अॼोके ॾींहं ते असां खां समूरी सिंध खां ऐं ॾे परॾे जे उन्हनि समूरनि चाहींदड़नि खां मोकिलाई वई जेके संदसि आवाज़ जे जादूअ जा हिराक हुआ जेके संदसि आवाज़ जे जादूअ सां बेपनाह मोहबत कंदा हुआ। जी ख़ुशी ख़ातिर जानी अॼु तुंहिंजी दुनिया छॾियो थी वञा तूं पंहिंजनि सां आबाद हुजी बसि तुंहिंजी ख़ुशी ख़ातिर जानी अॼु तुंहिंजी दुनिया छॾियो थी वञा तूं पंहिंजनि सां आबाद हुजी तोखे दुआई पछाड़ी ॾियो थी वञा बसि तुंहिंजी ख़ुशी ख़ातिर जानी शलहाजी मिसरी सुखियो हुजी मूंखे यादि करी अन यादि करी तुंहिंजे शहर जे दीवारुनि ते सठिया पंहिंजे हथ सां नाम लिखियो थी वञा तूं पंहिंजनि सां आबाद हुजी बसि तुंहिंजी ख़ुशी ख़ातिर जानी अॼु तुंहिंजी दुनिया छॾियो थी वञा तूं पंहिंजनि सां आबाद हुजी तोखे दुआई पछाड़ी ॾियो थी वञा।